إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي हर किस्म जी तारीफ हमदो सना बुजुर्गी वडाई वाखान अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात ला जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे बेहिसाब दरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साकी कौसर खैरुल वरा अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दात मुबारक ते हुजन जिनके अल्लाह ताला इन पूरी कायनात जी हिदायत ला मबूस फरमायो मुख्तसर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामिन इकराम अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम जी तख्लीक फरमाई उन खां पोइ इन दुनिया में जेतिरा बि इंसान अचण वारा हुया उन्हनि
सभिनी जे रूहनि खे पैदा फरमायई। पोइ उन्हनि रूहनि खे मालिक ॿुधण ऐं ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। उन्हनि खां हिकु सुवाल कयईं, अलस्तु बिरब्बिकुम, छा आऊं तव्हांजो रब न आहियां? क़ालू बला। अल्लाह फरमाए थो त सभिनी हिकिड़ी ज़बान में चयो त हा तूं असांजो रब आहीं। अॼु जेको ताबेदार आहे, नाफ़रमान आहे, मुस्लिम आहे, काफ़िर आहे, उन ॾींहुं कंहिं शइ जो इनकार कोन कयो। हिकिड़ी ज़बान में सभिनी इक़रार कयो त वाकई तूं असांजो पालणहार आहे। रब माना पालण वारो, मालिक। त अल्लाह साईं फरमाए थो, ॾिसो ही तव्हांजो पीउ आदम हिन ॻाल्हि ते गवाह आहे, ही मुंहिंजा फ़रिश्ता हिन ॻाल्हि ते गवाह आहिनि। मूं पंहिंजी रुबूबियत जो जेको तव्हां खां वाइदो वरितो आहे, इन ते क़ाइमु रहिजो। ईअं न थिए जो मूंसां कयल वाइदो तव्हां विसारे छॾियो, या वरी ईअं न थिए जो तव्हां ॿियो मूंसां इहो बहानो कयो त अल्लाह जॾहिं असां दुनिया में वियासीं, अखि खोलीसूं माशरे में, पोइ असां पंहिंजनि वॾनि खे, असां पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे जंहिं रंग में ॾिठो असीं उन्हनि सां रंगजी वियासीं। हुननि खे असां शिरक में ॾिठो, असीं उन्हनि जहिड़ा मुशरिक थी वियासीं। अल्लाह फरमाए ॿई शयूं तव्हांखां क़बूल कोन कंदुसि। माना अंदाज़ो लॻायो त अल्लाह तबारक व तआला खे तौहीद सां केॾी मोहबत आहे, पंहिंजी रुबूबियत सां केॾी मोहबत आहे। न इंसान खां निमाज़ जो वाइदो वठे थो, न वरी ज़कात जो वाइदो थो वठे, न जिहाद जो वाइदो थो वठे, न हज जो वाइदो थो वठे, न सदके ख़ैरात जो वाइदो। पहिरियों ई वाइदो पंहिंजी तौहीद जो थो वठे। माना अहिड़ी पसंदि आहे उनखे तौहीद। पर अफ़सोस सां चवणो पए थो त इन वाइदे ते घणा माण्हू कोन बीठा। हिननि तरह तरह जा शिरक अल्लाह सां शुरू कया। रब्बे करीम खे छॾे करे उन्हनि जे ॿारनि जे पोयां लॻा। क़ुल फत्तख़ज़्तुम मिन दूनी औलिया ला यमलिकून लिअन्फुसिहिम नफ़अन वला ज़र्रा क़ुल हल यस्तविल अअमा वल बसीर। जो छा तव्हां अल्लाह खां सवा अहिड़नि खे पंहिंजो दोस्त बनायो आहे जेके पंहिंजी जान जा बि नफ़े मालिक जा वारिस न आहिनि। अल्लाह चए थो त मूं रब खे छॾे करे तव्हां मूंसां वाइदो कयो त मूंसां गॾु कंहिंखे शरीक कोन कंदो, पर नतीजो नितो त तव्हां अहिड़नि खे मूंसां गॾु शरीक कयो जेके पंहिंजी जान जा बि नफ़े नुक़सान जा मालिक वारिस न आहिनि। जेको पंहिंजो पाण खे बचाए न सघिया, जेके मण मटे हेठां दफ़न आहिनि, जेके पंहिंजनि प्यारनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे ज़ालुनि खे, पंहिंजनि बचनि खे, पंहिंजनि पुटनि खे, पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे खानदान खे बचाए न सघिया, त ॿुधाए त तोखे छा बचाईंदा। ला यमलिकून लिअन्फुसिहिम नफ़अन वला ज़र्रा, कि नफ़े ऐं नुक़सान जा मालिक ऐं वारिस न आहिनि। जो मुंहिंजा पैगंबरनि खां पुछ त भला रोशनी ऐं ऊंदा बराबरि थी सघे थी, अंधो ऐं सॼो बराबरि थी सघनि था? हिननि मुशरिकनि खां हिकिड़ो सुवाल कर। हिकिड़ो इंसान सॼो आहे, अख वारो आहे, दुनिया जी सभु शइ ते नज़र आहे, ॾुखे में ॾुखो बि कमु करे थो अचे,
पर हिकिड़ो अंधो आहे जेके माण्हू हथ था वठी वीचारे खे हलाइनि था, जे खॾो अचे त ख़बर ई न पए, धू वञी किरी पए। चई भला इहे ॿई बराबरि थी सघनि था? हिकिड़ो जीअरो आहे, ॿियो मुअल आहे। हिकिड़ो क़बर जे अंदरि मटी में पियल आहे। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुदु सिनतुन वला नौम। अल्लाह उहो जेको उन खां सवाइ ॿियो को बि माबूद न आहे, ज़िंदा आहे, हमेशह रहण वारो आहे। हिकिड़ो मरी चुको आहे, दुनिया जी हस्ती तां मटिजी चुको आहे, मन मिटनि सां दफ़न थियल आहे। कि ॿियो उहो आहे जेको जागे वेठो, ज़िंदा आहे, जिते मौत न आहे। ला ताख़ुदु सिनतुन वला नौम। एॾो त ज़बरदस्त आहे, अॼु ताईं सुतो न आहे। सुम्हण त परे जी ॻाल्हि आहे, कि हुनखे निंड जो झुटको बि न आहे आयो। इहे कीअं था बराबरि थी सघनि? जॾहिं ॾींहं ई राति बराबरि नथा थी सघनि, अंधो ई सॼो बराबरि नथा थी सघनि, त ख़ालिक ऐं मख़लूक कीअं बराबरि थींदा? हिकिड़ो पैदा कंदड़ आहे, ॿियो पैदा थींदड़ आहे। हिकिड़ो खाराईंदड़ आहे, ॿियो खाईंदड़ आहे। हिकिड़ो सुम्हंदड़ आहे, ॿियो सुम्हारींदड़ आहे। चई कीअं बराबरि थींदा? ला यस्तवून। कॾहिं बि बराबरि नथा थी सघनि। अम जालू लिल्लाहि शुरका खलक़ू कखल्क़ी फतशाबल खल्क़ु अलैहिम। अल्लाह सां सवा खां जेके बि तव्हां गॾु मिलाया आहिनि, जेके बि तव्हां शरीक कया आहिनि, उन्हनि बि का शइ पैदा कई आहे, रब बि शइ पैदा कई आहे। फतशाबल खल्क़ु अलैहिम। कि पोइ तव्हां जे मथां हिकु जहिड़ी थी वई पैदाइश, हाणे तव्हां परेशान थी विया, हेॾां हिननि बि पैदा कयो आहे, रब बि पैदा कयो आहे। ॿियनि फरमाया रूनी माज़ा ख़लक़ू, ए दुनिया वारो, ओ मुशरिक हो, ओ मूंखे छॾे दर दर जूं ठोकरूं खाइण वारो, दर दर जूं मिटियूं ऐं खाकूं चटण वारो, वॾी क़बर ॾिठी, वॾा सजदा करण वारो। मूंखे ॾेखारियो त सही, हिन काइनात में कहिड़ी शइ हिननि पैदा कई आहे? कहिड़ी कई अथनि? ज़मीन बि मूं पैदा कई, आसमान बि मूं पैदा कयो। ज़मीन ऐं आसमान में जेको कुझु आहे सभु मुंहिंजो पैदा कयल आहे। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम। ए इंसानो, पंहिंजे रब जी इबादत कयो जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, ऐं जेके तव्हां खां पहिरीं विया उन्हनि खे बि। तव्हांजो पैदा कंदड़ आऊं आहियां, तव्हां खां पहिरियुनि खे पैदा कंदड़ आऊं आहियां। मूंखे ॿुधायो त सही, जिन खे मूंखां सवाइ छॾियो पिया, सॼो पिया, कहिड़ी शइ पैदा कई अथनि? ही ज़मीन आहे, ज़मीन। हिकिड़ो भितर त केरु ठाहे सघे? केॾी तरक़ी में तव्हां पहुची चुका आहियो। माशाअल्लाह एडवांस दौर में आहियो, टच जे दौर में आहियो। ॾाढा ख़ुशि पिया थियो। 10 साल ॿिया वो ज़िंदगी अल्लाह जे हथ में आहे। ही जेको सिलसिलो हलियो आहे न पाण टच वारो, अञा 10 साल ॿिया इंतज़ार करे त छा थो थिए न? सम्झो था? त हेॾी तरक़ी करण खां पोइ अॼु ताईं ॾिसो जबल केॾा आहिनि। अल्लाह चए थो हिकिड़ी पथरी त मूंखे पैदा करे ॾेखारियो जंहिंजो ओरिजिनल पथरी हुजे। आहे कंहिंमें जुरत? या अय्युहन्नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लहू इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। सूरह हज में छा फरमायाई? बल्कि चैलेंज ॾिनाई कि ए इंसानो जी कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। कन दुनिया जे लाइ हीअं छबा करे ॿुधंदो ई न, के तो वरी कन हाथे करी छा चई, माना अहिड़ो फिट करिणो आहे जो वरी ॻाल्हि निकिरे न। दीन जी ॻाल्हि थी, ॿ कन अल्लाह ॾिना आहिनि, हिकिड़े मां ॿुधीसूं, ॿिए मां कढी छॾीसूं। ये आज़ान ॿुधंदा आहियो न, ॿिनि कननि सां चया, हिकिड़े सां ॿुधीसूं, ॿिए मां कढी छॾीसूं। मौली साहिब जो कमु आहे बांगड़ी ॾियणु, निमाज़ूं पढ़णु, मस्जिदूं सफ़ाइयूं करणु। असांजो कमु आहे बाबा मर्ज़ी आहे मालिक कयूं, जी में आयो त वेंदासूं, न त ठहियो।
इन्नल लज़ीन तदून मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। मुखां सवाइ जिन खे बि तव्हां सॼो था, मुखां सवाइ जिन खे बि तव्हां पुकारियो था, हिकिड़ी मख बि नथा बनाए सघनि। मख त तव्हांखे वणंदी आहे की न? ईमानदार जो मख वणंदी अथव? तव्हां चाहींदा आहियो त मखियूं मुंहिंजे साम्हूं गॾु थियनि? माना महिमान खां पहिरीं मख पूछंदी आहे। हू पंहिंजो तसवुरियत में आऊं बि आहियां, मूंखे बि ॾिसो पहिरीं। ऐं मख पाण खे वॾी माना त किरायत ईंदी आहे, नफ़रत ईंदी आहे त यार मखियूं ॾाढियूं थियूं आहिनि, पोइ स्प्रे कंदा आहियूं, केतिरियूं वीचारियूं मारे छॾींदा आहियूं। जेकॾहिं चाह में किरी पए, घर में त रोब करां तूं खण अचां, माई खणी वई, पर जेकॾहिं वेठो ई मेन रोड ते 100 रुपए जी चांहि ते हेॾा निहारे कन डार करे उछलाए पी वेंदी, हाणे 100 रुपया केरु भरे? जामे तिरमिज़ी रिवायत अल्लाह रसूल फरमाए त मख या ॿ परनि, हिकिड़े पर में बीमारी आहे त ॿिए में लारी इलाज रखियो आहे। ही जॾहिं बि किरंदी आहे सिधी कान घटाइण थो, हीअं बिल्कुलु टेढ़ी किरंदी आहे, हिकिड़ो माना पर ऐं उहो हणंदी आहे जेको बीमारी वारो आहे। फरमाए जेकॾहिं तव्हां हिन शइ खे मख खे न जंहिं शइ में किरी आहे उनखे वापराइण चाहियो था, पीअण था चाहियो, त पोइ हिनजो ॿियो पर अंदरि गिराए हिनखे मुकमल बोड़े पोइ ॿाहिरि उछलायो। तव्हां त उहा शइ जेका तव्हां सवाल कंदव हुनमें जेको ज़हर हुयो उनजो ज़हर जो असर ज़ाहिर थी वञे, ख़तम थी वञे। अॼु बि तव्हां ॾिसो जेको नांग या बला जेके खाईंदो आहे उनजो इलाज बि नांग बला जे ज़हर मां थियल आहे। चवंदा ज़हर खे ज़हर मारींदो आहे। अल्लाह अहिड़ी शइ जो मिसाल ॾिनो त मूंखां सवाइ जिन खे सॼो वञे पियो, जिन खां पुट घुरिया वञनि था, पुट घुरंदा न माण्हू, त साईं मूंखे पुट थियो कोन थिए, पोइ फिलाणे मुर्शद जे दर ते वियुसि, साईं राज़ी थी पियो, पुटड़ो ॾिनई। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअल मन यशा अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। सूरत शूरा 25 सिपारे में छा फरमायाई? ज़मीन या आसमान जी बादशाह अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे। ज़मीन आसमान जी बादशाही कंहिं लाइ? मुंहिंजी आहे। वणे त ॾींहुं कयां, वणे त राति कयां, वणे त सर्दी कयां त वणे त गर्मी कयां, जे मींहुं वसायां त कलाकनि जा कलाक बंदि न के थिए, जे बंदि कयां त सालनि जा साल तव्हां मींहं लाइ तड़पो। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशा। ज़मीन आसमान जी बादशाह अल्लाह जे लाइ जीअं वणे तीअं पैदा करे। यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर। कि मर्दी पवे त जेके पुटड़ा ॾियां, मर्दी पवे त जेके धीअरूं ॾियां। औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा। कि मर्दी मुंहिंजी जेके चाहियां पुट ऐं धीअरूं ॿई ॾेई छॾियां। व यजअल मन यशा अक़ीमा। जेके चाहे संड ई बि औलाद करे। इन्नहु अलीमुन क़दीर। ॼाणे बि थो ऐं ताक़त बि रखे थो। चई दर दर जूं ठोकरूं खाइण वारा ॻाल्हि ज़हन में रखजां। औलाद ॼण मुंहिंजे वस में आहे, न्याणी ॼण मुंहिंजे वस में आहे, पुटो ॼण मुंहिंजे वस में आहे। दुनिया जी का बि ताक़त तोखे औलाद नथी ॾेई सघे। इहो तुंहिंजो वहम आहे त फिलाणी जॻह ते पहुतुसि। फलम्मा अस्कला दाअवा अल्लाह रब्बहुमा लइन आतैतना सालिहन लनकूनन्न मिनश शाकिरीन। अल्लाह शिकवा कई मुशरिकनि जी कि जॾहिं ज़ाल ॻरी थी पई, ज़ाल उमीद सां थी, ॿारो पेट में थियो, दाअवा अल्लाह जी ॿई मूंखे सॾींदा आहिनि। अल्लाह जेकॾहिं तो सही सलामत औलाद ॾिनो, ठीक ठाक औलाद ॾिनई,
रंग जो बछड़ो जे कांग जहिड़ो कारो न हुजे। छा ख्याल आहे? ईअं न तूं चाहींदे तुंहिंजो पुटु कांग जहिड़ो कारो थिए? न न बाबा मुंहिंजो पुटु अछड़ो थिए। अल्लाह चए थो त जॾहिं कम फाथल आहे ॿई मूंखां दुआऊं पिया घुरंदा आहिनि। अल्लाह तूं न सही सलामत औलाद ॾिनो त ॿई असीं तुंहिंजा शुक्रगुज़ार थींदासूं। तुंहिंजा एतिरा थोरान जो असीं लाहे कोन सघंदासूं। फलम्मा आताहुमा सालिहा जअला लहू शुरका। जी हाणे इंसान बेवफा थी वियो, हाणे दगाबाज़ थी वियो, हाणे बग़ावत ते लही आयो। जी दुआ क़बूल कंदे हिननि खे सही सलामत औलाद ॾिनमि त वञी हाणे मूंसां गॾु ॿियनि खे शरीक करण लॻा। हाणे सुखां किथे लहंदी? साईं जे दर ते लहंदी। हाणे झंड किथे लहंदी? कि नांगे पीर ते झंड लाहींदासीं। वार रखई, झुंड रखई बाक़ाइदे। अल्लाह चए थो केॾो दगाबाज़ इंसान जॾहिं फाथल हुए त मूंखे बि सॼे मसले जो हल कंहिं में अखियूं फेरे में, मुंहुं मटाए में, पुठ ॾेई मूंखे भॼी में। हक़ तोखे छा हो? हक़ इहो हो त मूं तोते थोरो कयो हो, पुटड़ो तोखे अता कयमि। तुंहिंजो फर्ज़ हो त 7 ॾींहं 2 बकर या 2 बकरियूं कोई गोश्त माण्हुनि खे विराए छॾी। जी साईं मौलवी साहब खे लॻे थो चरियो वञी को। छो? वाह साईं वाह, 40-50 हज़ार जो गोश्त मुफ़्त में माण्हुनि खे विरायूं, पोइ छा कंदे? 2-3 देगूं लाहींदासूं, पोइ माण्हुनि खे दावत ॾींदासूं, माण्हू लिफ़ाफ़ा खणी ईंदा। वॾा चालाक कयो। माना चालाकी तव्हांखे किथे बि न आहे। अरे तव्हां परी मुल्ला वेठा आहिनि, इहे बि करण लाइ तयार आहिनि। आम माण्हुनि ते मयार कान्हे। साईं अकीको आहे ॿार जो, पोइ तव्हांखे दावत आहे, पोइ माना चवे कोन थो, बाक़ी कुझु खायूं अचे छो जो मुफ़्त में आऊं बि खानाणे जे मूड में कोन आहियां। रब जो शुक्र अदा करियां चंदा, तोखे मालिक पुटु ॾिनो, तूं 2 बकर कुर्बान करे पाड़े में गोश्त विराए छॾियां, ग़रीब खे मिसकीन खे सभिनी खे मिली वञे। हाणे तो जो दावतूं हलायूं आहिनि, अॻिलो तो सोचींदो खीसे में 500 हूंदा त दावत खाईंदा त केरु वेंदो न। अॼु त एॾा निभागान जो वरी बि बाक़ाइदे वेठा आहिनि, पेटियूं जलियो। अरे खाई थलो पियो वञे। हाणे चवंदो कुझु न ॾियो न चंडनि खे। बणाए हिकिड़ो खाराए पोइ वरी पेटियूं रखे वेठा आहियो साम्हूं। या फज़ीलत आहे तव्हांजी? छा अल्लाह जे दौर में ईअं हक़ीक़त थींदा हुआ जीअं तव्हां वेठा कयो? इहो शुक्र आहे रब जो। पढ़ियल लिखियल माण्हू पंहिंजो पाण खे क़ुर हदीस जा हामिल, इन्हनि जा हाल बि इहे थी विया त माण्हू जो बाक़ी जो छा हाल थी वियो? रब जो शुक्र अदा करे। जे न्याणी तोखे अल्लाह ॾिनी आहे, हिकिड़ी 2 बकर या 2 बकर, न्याणी पहिरीं ॻाल्हि त ॿुधाईंदे कंहिंखे कोन। पुटड़ो थियो त राति जो 4 बजे फोन पई, साईं पुटड़ो जो नालो छा रखां? अरे अल्लाह हुनखे 100 साल ज़िंदगी ॾे, मरियो कोन थो वञे, सब्र त कर, सुभाणे ॾींहुं कोन थींदो छा? माना एॾो हमरा जो मापजे कोन पियो। वरी जो 8-10 महीना गुज़रिया, तूं ॿुधायो पियो कुझु? हा साईं, 6 महीना पहिरीं न्याणी थी मुंहिंजो, उन लाइ तूं कोन ॿुधायो। छोरे लाइ सॼी राति निभागा निंड माण्हुनि जी फिटाई। राति जो 3 बजे हले, किथे किथे मैसेज पिया अचनि, फिलाणे खे पुटु थियो आहे, फिलाणे खे पुटु थियो आहे, फलाणे खे। तोखे कोन थियो आहे, दुनिया खे थियो आहे। तोखे को पहिरियों दफ़ो पुटु थियो आहे, तोखे थियो आहे बसि। ही त अल्लाह जो एहसान मञ। 7 ॾींहं जो नालो रखी छॾ। इहो महिरबानी कयो, मासूम 7 ॾींहं तौर कराए छॾियो। अल्लाह जो ख़ौफ़ कयो। जवान छोरो थियण वारो आहे, किसी काज थींदो, पोइ हमरा जी सुन्नत थींदी। ॿियूं सभु सुन्नतूं तूं करे छॾियूं बराबरि। जिथे इहा सुन्नत लिखियल आहे न, उते ॿियूं बि सुन्नतूं आहिनि। तौर कराइण सुन्नत आहे, बगल जा वार कूणण सुन्नत आहे, मुछूं नंढियूं करण सुन्नत आहे, नुंहं कटण सुन्नत आहे, दुने सां वार कटण सुन्नत आहे। पोइ सभिनी लाइ ख़ैरातूं कंदो छा?
इधर सबरी में लिख रहा है हिकड़ी जगह ते वेठान मौली पुछो ना है कौन है जिम्मेदारी से चवां पियो अल्लाह जो खौफ कयो जेको तरीक़ेकार आहे अल्लाह जो रसूल फरमाना 7 ॾींहं न रही तव्हां तौर कराए छॾियो आसरनि ते न रहो छो तव्हांजो छोरो जवान थिए पोइ चवंदो आहे त साल खां पोइ गॾु शादी बि करे छॾी ॿई कम थी वञनि हिकिड़े ई काज में छॾा जान खां छो परेशान थियो आहीं إن الذين تدعون من دون الله لن يخلقوا ذبابا ولو اجتمعوا له जेकॾहिं ये दुनिया जा कारसाज हाजत रवा मुश्किल कुशा ये सब जा सब गॾिजी पवनि छाला अल्लाह चए थो हकीर मिसाल ॾिनो अथमि नंढड़ो मिसाल ॾिनो अथमि माशरे जी की शइ आहे जेका तव्हांखे वणे कान थी ये सब हिकिड़े हंधि गॾु थियनि कि मख बनाए ॾेखारियो मख तव्हां बनाए ॾेखारियो त साईं असां मख बनाए ॾेखारी तव्हांखे अलाह चओ ॾेखारियो न आहे कंहिंमें जुरत अची मूंखे बनाए त ॾेखारियो मख बनाइण परे जी ॻाल्हि आहे मख बनाइण तव्हांजे बस जी ॻाल्हि ई कान्हे तव्हांजी हा जुरत ई कान्हे तव्हांजी हा हैसियत ई कान्हे पर जी ॿुध तव्हांजे साम्हूं बरकत जे लाइ खाधा रखी वेंदा आहियो माण्हू खाधा रखंदा आहिनि त साईं जे साम्हूं इहो खाधो पियो आहे जेसि ताईं पियो आहे त हिन में बरकत नाज़िल थींदी पोइ असीं खाईंदासूं त पेट जूं बीमारियूं ख़तम थी वेंदियूं हाँ दुनिया जूं सॼी मुसीबतूं ख़तम थी वेंदियूं हूअं जेकॾहिं यकीन कयो त का शइ बिस्कुट बि किरी पवंदो हेठां कोन खणंदो पर इन शइ जे लाइ चांवर चूंडे चूंडे साफ़ करे पिया खाईंदा आहिनि वॾी बरकत वारी शइ पिया खाऊं चयो न मख उन मां कुझु खयो आहे मख जो कमु इहो आहे न हूं ॿुधायो त महिमान खां पहिरियों पंहिंजी महिमानी पाण वठंदे पहिरीं मूंखे त ॾियो अल्लाह फरमाए थो हाणे हिनखे चओ त मख जेके पंहिंजे वात में खयो आहे उहो असांखे छॾाए ॾे असां मञोसूं त तो में एतिरी जुरत न आहे जो तूं मख ठाहे सघीं भला हाणे ईअं कर जेको मख का शइ खाधी आहे पंहिंजे वात में विधी आहे उहा शइ असांखे वापसि कराए ॾे ला यस्तनकिदू मिन ज़अफ़ तालिब वल मतलूब अल्लाह छा थो फरमाए जी इहा बि वापसि करण जी में जुरत न आहे इहा बि उन्हनि में सघन आहे जो मख जे वात मां तव्हांखे का शइ वापसि कराए ॾियनि जी तालिब ऐं मतलूब ॿई कमज़ोर आहिनि जेको घुरे पियो उहो ईमान जो कमज़ोर जंहिंखां घुरियो वञे पियो उहो ॾियण खां कमज़ोर पहिरीं ॻाल्हि त जंहिंखां तूं घुरी पियो ओसी ताईं तुंहिंजो सॾु पहुतो ई कोन्हे तुंहिंजो आवाज़ पहुतो ई कोन्हे तुंहिंजी पुकार पहुती कान्हे तुंहिंजी दुआ आगामे कॾहिं जॾहिं आगामे जॾहिं पहुचे न पहिरीं ॻाल्हि त पहुचण खां पोइ आगामी कान थी सघे लेकिन अल्लाह चए थो दुआ तुंहिंजी पहुती कान्हे त तुंहिंजी क़बूल कीअं पए कीअं लहू दावतुल हक़ उन रब खे पुकारण हक़ ऐं सचा छो जाऊं रब आहियां मूंखे सॾण हक़ आहे जंहिं वक़्तु सॾी जंहिं जॻह सॾी जहिड़ी तरह सॾी जहिड़ी ज़बान में सॾी जहिड़े शहर मां सॾी जहिड़े मुल्क मां सॾी जहिड़े वक़्तु आधी राति हुजे सुबुह हुजे शाम हुजे ॿोॾ हुजे मींहुं हुजे बरसाति हुजे बाहि हुजे पाणी हुजे आऊं हर वक़्तु ॿुधां पियो ॾिसां पियो पसां पियो तुंहिंजे मामले खे हल करण ते मूंखे वस आहे मूंखे सॾण हक़ आहे والذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء إلا كباسط كفيه إلى الماء ليبلغ فاه وما هو ببالغ وما دعاء الكافرين إلا في ضلال سورة رعد 13 सिपारो
कि उन मालिक के सदन हक़ ऐं सच आहे, हुन खां सवाइ जिन खे बि सॼो पिया कि उनखे जवाब नथो मिली सघे। मुखां सवा, रब खां सवा जिन खे बि तव्हां पुकारियो पिया, जिन खे बि तव्हां सॼो पिया, पंहिंजी हाजतुनि जे लाइ, पंहिंजी मुसीबतुनि जे लाइ, पंहिंजी बीमारियुनि जे लाइ, पंहिंजे बेड़े तारण जे लाइ। चई मुर्जा तोखे कहिड़ी कर, मुंहिंजा ख़बर तूं ॾे भला, छो जो इहे ठका तव्हां वटि न, असां वटि आहिनि बि कोन। कि तव्हां कीअं मञंदो? अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह 12 साल बुॾल बेड़ो तारियो, ऐं चवंदो 12 साल थियो, मूंसां जो ॻाल्हि करण वारो रूढ़ी केनाल ते ख़ाली 12 मिंट अंदर वेहे ॿधी छॾियोसि अंदर। पोइ जेके मर्ज़ी पवनी सॾल्लाह खां सवा, जेके बि पुकारी, पोइ ॾिसूं दादा तुम्हारो बुॾल तरी त अचे। 12 साल पुराणो बेड़ो छो हमरा तो अंदर सब जीरा वेठा, 12 साल मथे तरी आया, सुभान अल्लाह। मना ॻाल्हि बि अहिड़ी हणबी जंहिंजो मुंड न पुछ। अल्लाह फरमाए थो त मूंखां सवाइ जिन खे बि सॼो पिया, तव्हांखे जवाब नथो मिली सघे। जिन मिसाल ॿुधायांव, कबासिद कफ़ैल अलमा, हिकिड़ो शख़्स पाणीअ जे साम्हूं हथ डिघा करे बुक ॿधियो बीठो हुजे, लियबलुग फाह, पाणी खे चवे त अची मुंहिंजे वात में पवंदो। ईमानदारी सां ॿुधायो, खूह जे मथां बीहजे, खूह मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, हाणे हेठि लही कोन थो सघां, छो जो मूंखे ॿुधण जो ख़तरो आहे। अरे हेठि केतिरो हूंदे, हाणे महिरबानी करे मथे अची मुंहिंजे वात में पओ। अल्लाह चए थो पाणी हली तव्हांजे वात में पवंदो। हे चीज़ तव्हांखे कहिड़ी ख़बर, मुंहिंजो तूं ॾे ख़बर आहे, ख़बर हुई सभिनी वटि, असां वटि कोन्हनि। चई दुनिया में 2.5 कलंदर आहिनि। मुंहिंजो 2.5 वारी सम्झ में कान आई ॻाल्हि। चई वाह बिन खे घटि सम्झ में ईंदी आहे, तूं समझा। जी राबिया बसरी माई हुई, उन करे 1/2 कलंदर हुई। पोइ जी काबो उन ॾे वियो हो, जेको उन जे मना तवाफ़ कराइण जे लाइ, काबो हली उन जे घर ॾे वियो। माण्हू त ॾाढा परेशान, काबो वियो किना, छो जो हिन जो तवाफ़ हिकिड़ो मिंट कोन थो बीहे। बीमारियुनि में, सीमारियुनि में, किरोना में बि पोइ परे थी कीअं बि करे तव्हांजो तवाफ़ हलियो पिए। पोइ उन्हनि मुंहिंजो तवाफ़ किना वियो। बाबा हे कुदरती ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में ईंदियूं कोन, मुंहिंजो अलाह ॾी सम्झ ॾींदो बि कोन। अलाह असांखे पहिरीं ॾींहुं सम्झ न ॾिनी आहे, न ख़ुदा ॾींदो ॾी सम्झ। त अल्लाह फरमाए थो त मूंखां सवाइ जिन खे तव्हां सॼो पिया, हिन जो मिसाल ईअं आहे त को शख़्स पंहिंजा हथ डिघा करे पाणी जे साम्हूं बीठो हुजे ऐं पाणी खे चवे त मुंहिंजे वात में मां बि लॻी। चई सुवाल ई पैदा कोन्हे, पाणी हली अची तुंहिंजे वात में पए। चई तव्हां हिन काफ़रनि जी पुकार, हिन गुमराहनि जी पुकार, गुमराही खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। चई केरु ॿुधेनि बि कोन थो, ॿुधंदो बि कोन। वमन अज़ल्लु मिम्मन यदू मिन दूनिल्लाहि मन ला यस्तजीब लहु इला यौमिल क़ियामह व हुम अन दुआइहिम गाफ़िलून। सूरह आकाफ आयत नंबर 5 में फरमाए थो, उन खां वधीक ॿियो केरु गुमराह थी सघे थो। अज़ल माना परे दर्जे जो गुमराह, इन खां वधीक ॿियो केरु थो गुमराह थी सघे। जेको अल्लाह खां सवाइ ॿियनि खे पुकारे थो, ॿियनि खे आवाज़ ॾे थो, ॿियनि खां दुआऊं घुरे थो। मन ला यस्तजीब लहु इला यौमिल क़ियामह, जी क़यामत ताईं उन्हनि खे जवाब नथो मिली सघे। छो? वहुम अन दुआइहिम गाफ़िलून, जी हुननि जे पुकारनि खां, हुननि जी दुआउनि खां, हुननि जे सॾनि खां गाफ़िल अणॼाण आहिनि। अल्लाह क्लियर थी छॾे।
मुखां सवा जिन खे बि तव्हां सॼो पिया आवाज़ ॾियो पिया, मूं रब जी ऐलान करे छॾियो आहे। हिकिड़ो ॾींहुं न, हिकु साल न, 100 साल न, सदियूं न, मन ला यस्तजीब इला यौमिल क़ियामत, जी क़यामत ताईं तव्हांखे जवाब नथो मिली सघे। जॾहिं क़यामत ताईं तुंहिंजे सदके ॿुधी कोन था सघनि त पोइ तुंहिंजो सदा अघांबो कीअं, तुंहिंजी दुआ क़बूल कीअं पवंदी, तुंहिंजो मसलो हल कीअं थींदो, सुवाल ई पैदा कोन्हे। कि इन जी दुआउनि खां, इन जे सदका गाफ़िल आहिनि। वइज़ा हुशिरन नासु कानू लहुम अदा व कानू बिइबादतिहिम काफ़िरीन। जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हुनि खे क़यामत जे ॾींहुं गॾु कंदुसि, ही जिन खे सदीन पिया हिननि जा दुश्मन थी वेंदा उन ॾींहुं, अॼु त भले पाण खे खीर खंड सम्झनि, अॼु ही सम्झनि था त असांजा ही वफ़ादार आहिनि, ही असांजा सजण आहिनि, हिननि खे असीं सॼूं था, ही अलाह ते असांजी पहुचाइनि था। अलाह फरमाए थो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइमु थींदो ऐं इहे सभु अलाह जे साम्हूं हाज़िर थींदा, अलाह हुन खां पुछंदो, ॾियो ख़बर, ही माण्हू तव्हांखे सॾींदा रहिया, तव्हांजी इबादत कंदा रहिया, तव्हांखे चयो छा? अलाह छा थो फरमाए, ही हुननि जा दुश्मन थी बीहंदा ऐं हुननि जी इबादतनि जो इनकार कंदा त अलाह असांखे का ख़बर ई कान्हे। मसलन अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह अॼु खां हज़ारूं साल पहिरीं जो आहे। अॼु माण्हुनि खे ॾिठो आहे, अॼु जंहिंजे लाइ वॾूं माना त ख़ैरातूं कनि था, उनखे ॾिठो अथनि, हुननि हिननि खे ॾिठो आहे कोन ॾिठो आहे न, हू क़यामत जहिड़ी सचो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर अथई, मूं न हिननि खे चयो हो, न मुंहिंजो वास्तो हुयो, न मुंहिंजो हिन सां तालुक़ हुयो, न मूं कंहिं किताब में लिखियो, न मूं कंहिं माण्हुनि खे चयो त बाबा मूंखे सॾींदा कयो, तव्हांजो मसइले जो हल कयो। अलाह चयो, चवंदो मूं कॾहिं चयो हिननि खे। अलाह छा थो फरमाए, हिननि जी इबादतुनि जो इनकार कंदा, हिननि जा दुश्मन थी बीहंदा त मालिक तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, इहे ॼाणनि असांजो को तालुक़ कोन्हे। अलाह जा बाना, अॼु पंहिंजो तालुक़ पंहिंजे रब सां जोड़, सभिनी सां तालुक़ ख़तमु करे अक़ीदे जे लिहाज़ सां, अक़ीदे लिहाज़ सां, ॿियो तालुक़ कोन दुनिया जो ॿिए खां ख़तमु कयो, अक़ीदे जे लिहाज़ सां असांखे तालुक़ सिर्फ़ु पंहिंजे रब जी ज़ात में रखिणो आहे। उहो ई मसइले जो हल आहे, उहो ई दुआ घुरण जे लाइक़ु आहे, उनखे ई हर शइ जो अख़्तियार आहे। बसि अलाह खां इहा ई दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे तौहीद जी सम्झ अता फरमाए ऐं क़ुरान ऐं सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।